जय झूलेलाल जय झूलेलाल जय झूलेलाल। असांजे चैनल में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। त अॼु जी ख़बर आहे बिलासपुर छत्तीसगढ़ मां। पूज्य सिंधी पंचायत यदुनंदन नगर द्वारा होली मिलन समारोह जो आयोजन कयो वियो पंचायत भवन गुरुद्वारे में। हिन कार्यक्रम में पंचायत जा अध्यक्ष श्री राम नागवानी, महेंद्र शामनानी, विजय छाबरिया, रूपचंद शामनानी, नरेश रंगलानी एवं श्री अशोक अमलानी, दिलीप जगमलानी, मनोज जेठमलानी, नरेश केसवानी, बलराम नागवानी, हरीश छाबरा, नंदलाल वाधवानी उपस्थित हुया। त अॻिते जी ख़बरूं ॿुधण लाइ जुड़ियल हुजो असांजे चैनल सां ऐं वधीक खां वधीक लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल। आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी।